हिन वक़्तु जेके तव्हांजे सूठण में 500 जो नोट पियो आहे न, उहे तव्हां पंहिंजे भाउ खे असांजे कंपनी जे नाले ते उल्लू बणाए वरिता आहिनि। ख़ैर, हू वेचारो त पहिरीं खां ई लल्लू आहे, हुन वेचारे खे तव्हां छा उल्लू बणाईंदव। ॾिसो, हाणे मां 1 मिंट में इहे चुटकी वॼाए करे उहे 500 रुपया पंहिंजे खीसे में आणे सघां थो, पर उहे 500 मुंहिंजा थी वेंदा। तव्हांखे मुंहिंजी जेकी जादू ॾिसणी आहे न, इहा हुनजी फीस हूंदी। मंज़ूर? ठीक है? ठीक है। चेक करे वठो। अरे क्या दिया? किधर है पैसा? उहे 500 रुपया हिते आहे। हाणे इहे 500 रुपया थिया मुंहिंजा। हाणे मां हलां थो उनजी इच्छा पूरी करण जंहिं मूंखे हिते घुरायो आहे। बाय।